मुंहिंजो नालो आहे हसीबा। मां पंहिंजे राधा पुत्र जी शादी कई आहे। मुंहिंजो मुड़ुसु आहे। मूंखे पंहिंजा घर वारा शादी न पिया करणु चाहिनि, हिन सां मां इन करे पंहिंजी पसंदि जी शादी कई आहे। मुंहिंजे घर वारा मुंहिंजे मुड़ुस जे कॾहिं मुंहिंजे मुड़ुस जे माण्हुनि जे कॾहिं पोयां दुश्मनी कनि थो। जी नए ॻोठ जी रुक नओं ॻोठ हाणे चाहियूं था। मुंहिंजे मुड़ुस जे पोयां मुंहिंजे पीउ माउ जी दुश्मनी आहे, हिते तहफ़ुज़ खपे। मेरा नालो अब्दुल रहीम आहे। असांखे 5 ॾींहं थिया आहिनि शादी खे। मालिकनि जो ॾाढो ज़ोर आहे, मुंहिंजे मामनि जो ज़ोर आहे, मुंहिंजे मथां आहे। मूंखे छोकिरी मोटाए खपे। मुंहिंजे गॾु अलाए केतिरा माण्हू घुमंदा था, मूंखे जानी ख़तरो आहे पंहिंजो। मुंहिंजे मालिकनि खे अची तंग कयो अथऊं, FIR कटायूं अथऊं मालिकनि ते। हर कंहिंखे तंग कयो अथऊं, घर नथा वञनि, ताला लॻा पिया आहिनि हर घर में। सॼे ॻोठ खे तंग कयो अथऊं अची। त बराए महिरबानी असांखे छोकिरी ॾियो। छोकिरीअ जो निकाह थी वियो मूंसां हींअर। कुझु बि कोन खणी आई आहे। हिकिड़े जोड़े में मूंसां गॾु आई आहे। हिकिड़ो जोड़ो, हिकिड़ी जुती पातल हुयल बसि। असांखे 5 ॾींहं थिया आहिनि शादी खे। जी हिननि मालिकनि नियापो मोकिलियो त असां रिश्ते जो हुननि जवाबु ॾिनो, असांखे कोन ॾींदासीं। पुराणी का दुश्मनी अथनि असांजी। असां चाहियूं असांखे सिक्योरिटी खपे पंहिंजी। मालिकनि खां आज़ादु कनि असांखे। फ़ैसिलो रखनि उहो कंदासीं असां। जी मुंहिंजा मामा आहिनि कदीर अहमद, शकील अहमद, हिन जा वालिद साहिब सनाला, हिन जा चाचा मुंहिंजे कॾहिं हैदराबाद में आहियूं असां। हीअं असांखे जीअण कोन था ॾियनि हींअर। असांजे मालिकनि खे घणो तंग कयो अथऊं अची। अबड़ा आहियूं ज़ाते असराणी। जी वो बि अबड़ा में।